अस्सलाम वालेकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। सखर में आम ख़बर से शामिल कंदा हलूँ तो PTI चेयरमैन इमरान ख़ान अज सखर जो जे सैलाब सटियल इलाइक़नि जो दौरो कियो आहे ऐं सैलाब सटियल जे मुतासिरनि लाइ पहिरें मरहले में 1 अरब रुपया इमदादी रक़म ॾियण जो पिणु ऐलान कियो आहे। उन मौक़े ते सैलाब सटियल सखर वासियुनि PTI चेयरमैन सां पंहिंजा हाल ओरींदे चयो आहे त असां वटि न खाइण पीअण लाइ को राशन आहे, न रिहाइश लाइ को अझो आहे। आम ख़बर सां शामिल कंदा हलूं त सखर में जिते PTI चेयरमैन इमरान ख़ान अॼु दौरो कयो आहे, उन दौरे दौरान मुतासिरनि लाइ 1 अरब रुपया इमदादी रक़म फ़राहम करण जो पिणु ऐलान कियो आहे। उन मौक़े ते PTI चेयरमैन सां सखरवासी पंहिंजा हाल ओरींदे चयो आहे त असां वटि खाइण लाइ न को राशन आहे, न कोई अझो आहे।